नाज़रीन खबरुन जो सिलसिलो जारी है। बुलेटिन में अवां खे ही अहम खबर दींदा हलूं त अॻूणे सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन आफ्ताब अहमद मेमण जी जाली सही ज़रिए ज़मीननि जी अलाटमेंट थियण जो इंकशाफ थियो आहे। लैंड यूटिलाइज़ेशन ऐं रेवेन्यू खाते जे अमलदारनि पारां जेल में क़ैद अॻूणे सेक्रेटरी आफ्ताब अहमद मेमण जी जाली सही ज़रिए ज़मीननि जी अलाटमेंट समेत ॿिया अहम ऑर्डर जारी करण जो इंकशाफ थियो। अॻूणे सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन आफ्ताब अहमद मेमण अडियाला जेल मां लाॻापियल इख्तियारनि खे ख़त लिखी संदसि जाली सही इस्तेमाल थियण वारे मामले खां आगाह करे छॾियो आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त अॻूणे सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन आफ्ताब अहमद मेमण जी जाली सही ज़रिए ज़मीननि जी अलाटमेंट थियण जो इंकशाफ थियो आहे। लैंड यूटिलाइज़ेशन ऐं रेवेन्यू खाते जे अमलदारनि पारां जेल में क़ैद अॻूणे सेक्रेटरी आफ्ताब अहमद मेमण जी जाली सही ज़रिए ज़मीननि जी अलाटमेंट समेत ॿिया अहम ऑर्डर जारी करण जो इंकशाफ थियो। अॻूणे सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन आफ्ताब अहमद मेमण अडियाला जेल मां लाॻापियल इख्तियारनि खे ख़त लिखी संदसि जाली सही इस्तेमाल थियण वारे मामले खां आगाह करे छॾियो आहे।